अस्सलाम वालेकुम दोस्तो, कीअं आहियो? उमेद आहे त ठीकु हूंदव, ख़ुशि हूंदव, सदाईं सलामत हूंदव, आबाद हूंदव। माई टीवी जे प्लेटफार्म तां अॼु आउं पंहिंजे पिरी प्यारे दोस्त महबूब भाउ नदीम वसाण सां कचहरी कंदुसि माई टीवी जे बारे में। छो त ख़ैरपुर में मां इहो अॼु तव्हांखे ॿुधायां थो, जेकॾहिं नदीम न हुजे त आउं कुझु बि न आहियां, आउं को बि कमु कोन थो करे सघां हिन खां सवाइ। छो त हर कम में मूं जेको बि हिते कमु कयो आहे उन में हिन यार जी मूंसां ईअं सपोर्ट हूंदी आहे जो थी सघे कोई ईअं भाउ बि न करे, एतिरी मूंसां एतिरो मुंहिंजो सपोर्टर आहे। ऐं माई टीवी जे खाकनि में जेके पहिरियां खाका हुआ उन्हनि में असांखे केतिरी तकलीफ़ आई रिकॉर्डिंग करण में, मूंखे खाका सुठा मिलनि कोन पिया करण जे लाइ। मूं ॾाढी तलाश कई खाकनि खे लिखाइण जी, मूं 2-3 दोस्तनि खां लिखाया, पर उन्हनि खाकनि में जेको आहे सो दम कोन हो जो तव्हां ताईं मोकिलियूं त तव्हां उन्हनि ते मुरकी सघो। उन खां पोइ मुंहिंजी कचहरी थींदी आहे नदीम सां तमामु घणी ख़ैरपुर में। ॼण मुंहिंजो ॿियो घरु आहे हिन जो घरु। हिन वटि ईंदो आहियां, पोइ हिन वेही असां वेही कचहरी कई। मूं चयो यार दोस्तनि जो ज़ोर आहे त तव्हां माई टीवी जे लाइ खाका करे ॾियो। सो हाणे खाका मूंखे खिलाइनि कोन था, खाका उहे हुजनि जेके खिलाइनि, असांखे खिलाईंदा त ॾिसंदड़नि खे बि खिलाईंदा। पोइ हिन यार महिनत कई, पहिरियां 5 खाका जेके नदीम लिखिया उहे मूंखे ॾिनई, मूंखे पसंदि आया। पोइ उन्हनि में मूं भराई कई, स्क्रिप्ट मूं हथु कढियुमि, हिन जो आइडियो मूं पंहिंजे ज़हन में फासायो, उहे खाका कयासीं, अवां ताईं पहुता। ऐं अवां भरपूर मोट ॾिनी उन्हनि खाकनि खे। कलमकार, शाइर, एक्टर, नेक नियत इंसान, भरपूर मोहबत ॾींदड़ आए वए खे मुंहिंजो भाउ नदीम वसाण सां अॼु तव्हांजी कचहरी था करायूं पिया। अचो त मिलोसि। नदीम अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम अस्सलाम। एॾी तारीफ़ कई थी जो पेट में गुड़गुड़ थी थिए हाणे त। तारीफ़ कई मां, को जुलाब त कोन ॾिनो आहे तोखे? जुलाब खां वधीक कमु ॾिनो अथई। छा आहे त जेको जेतिरी तारीफ़ जे लाइक़ु हूंदो उनखे ओतिरी तारीफ़ ॾिबी। हे जेको माई टीवी जे लाइ असां कमु कयूं था पिया, असांजो CEO आहे रुस्तम लख साहिबु ऐं फरीद कटपर साहिबु। इन्हनि असां ते मोहबतुनि भरियो ज़ोर भरियो त असांखे खाका करे ॾियो। असां जेके पहिरियां खाका करे ॾिनासीं हिननि खे, उहे तमामु ख़ूबसूरत खाका विया, ॾिसंदड़नि जी भरपूर मोट मिली, मान मिलियो। उन में तव्हांजो तमामु भरपूर महिनत हुई, तव्हांजो तमामु हिकिड़ो वॾो किरदारु हुयो। जेके तव्हां 5 खाका लिखिया ऐं 3 मूं लिखिया, उहे कयासीं। ऐं तव्हांजा जेके खाका हुया उन्हनि में असां जोक भरे मैदान ते ॾिनासीं त उन्हनि में वॾी मानायती मोट मिली। त माई टीवी जेको हीउ नओं चैनल शुरू थियो आहे यूट्यूब ते, फेसबुक ते, इन जे बारे में तव्हांजो छा रायो आहे? हमेशह जेके सिंध जा माण्हू आहिनि उन्हनि सुठी शइ खे मोट बि ॾिनी आहे ऐं सुठी शइ खे खणी बि आया आहिनि। उनखे बाक़ाइदे पज़ीराई बि मिली आहे। ऐं तव्हां जेका डायरेक्शन ॾिनी, मां त चंद लफ़्ज़ लिखिया, उनखे वरी तव्हां जेको भराव ॾिनो, माशाल्लाह जेके खाका माण्हुनि ॾिठा आहिनि ऐं ॾाढो मज़ो आयो आहे। असां बि खिलऊं पिया, जिथे वञूं था हाणे चैनल पंहिंजे जॻह ते आहिनि, पर माई टीवीअ जा जेके खाका आहिनि माण्हू शादियुनि में गमनि में, यार वाह जो खिलियासीं, वाह जो खिलियासीं। हिकिड़े माण्हू अहिड़ो मूंखे मिलियो चई यार घर मुंहिंजी फछरी थी पई, माईअ दड़का ॾिना, गुस्से में ॿाहिरि आयुसि। पोइ जंहिं महिल मोबाइल जो खोलियमि, इहो मवाले नारो खाको ॾिठमि त ॾाढो खिलियुसि, थकावट लही वई। मां चयो बाबा सुठो थियो, इज़त बची आई, कुझु त थकावट लथई। त माशाल्लाह माई टीवी जेको प्रोजेक्ट खयूं थी हले, ऐं जेके असां जहिड़ा दोस्त ऐं बिशारत समेत जहिड़ा सीनियरनि खे ऐं कमु थी वठे, त इनशाला मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे मुस्तक़बिल में सभिनी चैनलनि खे मारे मिली। ऐं असांजूं त दुआऊं हूंदियूं आहिनि त वधे वारी लॻे बाग़। ऐं हीअ चैनल जेको आहे सो मूं ॾिठो आहे त काफ़ी कमु करे थो पियो। हिननि मामे लालू खे बि इस्तेमालु कयो, मस्करनि जो घरु हुन बि कयो, ऐं कराची में सेट काम बि करायूं। उहो बि हीउ कमु कराइणु चाहिनि था पिया, हीउ कमु कराइणु चाहिनि था पिया। हिननि जो वॾो शौक़ु आहे माई टीवी जो, त असां कमु कयूं। ऐं माई टीवी न्यूज़ जेका आहे उहा बि तमामु सुठे नमूने सां हले पई। हिननि जी बर वक़्तु ख़बर ॾियनि था पिया। माई टीवी न्यूज़ तां जेका बि उहा बैन अवी ख़बर हुजे या मुल्की ख़बर हुजे, उहा जल्दी जेको आहे सो आवाम ताईं पहुचाइनि था पिया। त न्यूज़ जे लाइ रिपोर्टर बि घुरिबल आहिनि पूरी सिंध मां, पोइ उहे UC में हुजनि, टाउन में हुजनि, ज़िलनि में हुजनि, डिस्ट्रिक्टनि में हुजनि, त माई टीवी सां राब्तो कनि साफ़ हथ जा शौक़ीन दोस्त। ऐं जेको हीउ अॼु असां प्रोजेक्ट कयूं था, इन जे बारे में तव्हां खां आख़िरी सुवाल आहे त छा थींदो? साईं हे प्रोजेक्ट इनशाला जेको अॻिले दफ़े कयोसीं उन खां वधीक थो मूंखे लॻे। ऐं हे एतिरो माण्हुनि खे खिलाईंदो। अब जंहिंखे घर जूं परेशानियूं, ॿाहिरि जूं परेशानियूं, टेंशन, टार्चर हुजनि, हिकिड़ो दफ़ो को खाको ॾिठो, जेकॾहिं तव्हांखे खिल न अचे, असां तव्हांखे वरी न चवंदासीं।
नदीम जो चवणु आहे त जेकॾहिं तव्हांखे असांजे 6-7 मिंटनि जे खाके में 5-7 जा आहिनि त जेकॾहिं टहक न अचनि त असां पैसा वापसि कंदासीं। इन सां गॾु ऐं वरी हिकिड़ो दफ़ो तव्हांखे रिक्वेस्ट कंदुसि त माई टीवी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन जे बटन खे दॿायो, शेयर कयो, फॉलो कयो। वॾी महिरबानी अव्हां सभिनी दोस्तनि जी।